शुक्रिया अदा करां तो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मखदूम शाह महमूद कुरैशी जो मुझी पार्टी है हुननि मूंखे टिकट ॾिनो ऐं हुननि मुंहिंजी जेका गौसिया जमात है पाकिस्तान तहरीक इंसाफ़ है उन में हलीम आदिल शेख साहब, उन में नकवी साहब, फिरदौस नकवी साहब, शेरजान साहब जो असां इलेक्शन सेल हैंडल कयो पे असांजी मुकम्मल मदद कई पे ऐं उन्हनि जो तहे दिल सां शुक्रियो अदा करियां थो। ऐं गौसिया जमायत जा उहे सभु दोस्त जेके हिते तशरीफ़ वठी आया ऐं घर घर वञी मुंहिंजो वर्क कयो। साईं ज़ैन हुसैन शाह कुरैशी उन लंडन मां वेही बाक़ाइदगी सां मुंहिंजे लाइ वर्क कयो, पंहिंजे हर मुरीद खे फ़ोन कयो, पंहिंजे माण्हुनि खे मोकिलियो, वीडियो बयान रिकॉर्ड कराया ऐं उन्हनि जो शुक्रियो अदा करियां थो। ऐं शुक्रियो अदा करियां थो पीर साहब पगार जो जेको मूंसां मुसलसल राब्ते में हो, ड्यूरिंग इलेक्शन मूंसां राब्ते में हो। पीर साहब जी सॼी जमायत उहो मूंसां राब्ते में हुई। पीर साहब जा ख़लीफ़ा हू इलेक्शन ॾींहुं बि मूंखां मौजूदु हुआ, उनखां बाद में मौजूदु हुआ। साईं सददीन शाह साहब इलेक्शन मुंहिंजो हुननि ऐलान कयो, बाद में हू पाण जेको आहे इलेक्शन जे हवाले सां हुननि जलसो कयो, तशरीफ़ हिते हू वठी आया ऐं पूरी हुर जमायत ऐं पूरी पीर साहब पगारे जी ऐं साईं सददीन शाह जो तहे दिल सां शुक्रियो अदा करियां थो। जमियत उलमा इस्लाम हिकिड़ी वॾी पार्टी ऐं हुननि मुंहिंजो ऐलान कयो ऐं जॾहिं मौलाना राशिद महमूद सूमरो साहब तशरीफ़ वठी आयो त मुंहिंजी कुंडरी में मुलाक़ात थी ऐं जेको हुन जलसे में ख़िताब कंदे चयो ऐं पंहिंजनि जेको आहे कारकुननि खे हुन जेके हिदायतूं ॾिनियूं उहे ज़बरदस्त हुयूं ऐं मौलाना साहब जो तहे दिल सां शुक्रियो अदा करियां थो। जमायत इस्लामी उन जा JUI जा हिते करानी साहब, नूरमोहम्मद करानी साहब जेको ज़िले जा हेड आहिनि, याकूब नोमानी साहब अवां ॾिठो त मूंसां घर घर वर्क ते हलियो, मुंहिंजी कॉर्नर मीटिंग्स उन्हनि अटेंड कयूं। जमायत इस्लामी उनजो प्रोविंशियल हेड शेख साहब ऐं हितां जा जेके बि ज़िले जा उन्हनि जा मुंतज़मीन आहिनि या जेको इस्तेमालु करियो उहे जेको कनि था, खोखर साहब हुननि बि हिकिड़ो भरपूर पंहिंजो किरदारु अदा करियो ऐं उन्हनि जो शुक्रियो अदा करियां थो। साईं सिंध यूनाइटेड पार्टी साईं ज़ैन शाह जेको सिद्धू बतायो तहरीक जो कोऑर्डिनेटर बि आहे, कन्वीनर बि आहे, हुन न सिर्फ़ु पाण पर हिते रोशन मंगरियो साहब हुजे, पोइ सांद साहब हुजे, पंहिंजो गुल बजीर हुजे, इन्हनि सभिनी हिकिड़े हिकिड़े माण्हू मूंसां निभायो आहे ऐं उन्हनि जो तमामु घणो शुक्रियो कयां थो। साईं ज़ैन शाह पाण आयो, मुंहिंजे लाइ हिते जलसो मुनक़िद कयो ऐं अगयास चांडियो साहब GSN महास हुन पंहिंजो वीडियो पैगाम बि जारी कयो, पंहिंजे कारकुननि खे बि चयो, उन्हनि जे कारकुन हिते मूंसां गॾु वर्क कंदा रहिया, उनजो शुक्रिया अदा कयां थो। डॉक्टर कादर मक्सी जी पार्टी उन जे कारकुननि बि मुंहिंजे लाइ वर्क कयो ऐं पोलिंगूं खटायूं आहिनि, उहे हुन बि चवनि था असां कॾहिं पोलिंगूं न खटियूं, कॾहिं उहे पोलिंगूं असीं हिन इलेक्शन में खटी विया आहियूं। मक़ामी तौर ते अरबाब ग़ुलाम रहीम साहब हुजे, अरबाब अनवर साहब हुजे, अरबाब इब्राहिम साहब हुजे, हुननि मुंहिंजो दिलि सां वर्क कयो। हर ॻोठ विया जिते जिते हुननि जी बिरादरी रहंदी हुई उते वञी हुननि मुंहिंजे लाइ वोट घुरियो ऐं दिलि सां उनजो शुक्रियो अदा करियां थो। कुंडरी में या मेमण साहब जेतोणीकि हुन सां हू गुज़िरियल केतिरी अरसे खां न पावर में आहे पर न ई जेको आहे हुन वटि जेका आहे वधीक खटियो आहे इलेक्शन, पर हुन पंहिंजा सभु रिसोर्सिस इस्तेमालु कया पंहिंजनि कारकुननि जे थ्रू ऐं हुन पंहिंजी भरपूर हिमत कई ऐं बहादुरी सां हुन उते इलेक्शन लड़ियो ऐं उनजो शुक्रियो अदा करियां थो। ऐं हिते असांजा मक़ामी जेके PS जा हितां जी लीडरशिप जेका आहे उन में खिज़र मंगरियो साहब, जादव मंगरियो साहब जी सॼी फैमिली, सभु उनजा पुट भाइटा, इहे सभु मूंसां गॾु बीठा रहिया ऐं उन्हनि जो शुक्रियो अदा करियां थो। ग़ुलाम नबी मंगरियो साहब हितां जो कैंडिडेट हुयो ऐं हिन दफ़े न सिर्फ़ु असांखे हुननि टेक्निकली पर हर साउंड जे जॻह ते हू साउंड हुयो हुन असांखे मदद कई। ग़ुलाम कादर मंगरियो साहब, हैदर मंगरियो साहब हुननि बि असांजी मदद कई। ऐं क़ौमी अवामी तहरीक सिंध जो पाणी जो मसइलो आहे त उनजो सभ खां वॾो वकील रसूल बख़्श पली जो हो, उनजो पुटु अयाज़ लतीफ़ो पली जो साहब उन मुंहिंजी हिमायत कई ऐं उनजे कारकुन मूंसां हू गॾु बीठा रहिया। अवामी तहरीक जा कारकुन बि मूंसां गॾु बीठा रहिया ऐं नवाज़ लीग मूं चयो न जी पीपल्स पार्टी बि मूंखे वोट कयो, छाकाणि मामिलो पाणी जो हुनजा कारकुन जेके हुआ हू मूंखे वोट करे रहिया हुआ।
ईअं ई जॾहिं पाणी जो मामिलो आयो त मीर अमाउल्ला टालपुर साहिबु हुन पंहिंजो पाण खे सिंध जो पुटु साबित कयो, सिंध जो हिलाली पुटु साबित कयो ऐं मुंहिंजो हिकिड़ो वॾो प्रोग्राम करे मुंहिंजी उन मदद कई ऐं मूंखे वोट बि ॾियारिया। ऐं मीर अमाउल्ला टालपुर साहिब जो तहे दिलि सां शुक्रियो अदा करियां थो। आख़िर में उमरकोट जी सॼी आवाम, उमरकोट जी सिविल सोसाइटी, उमरकोट जा सहाफ़ी हुननि बेखौफ़ थी हुननि सिंध लाइ वोट घुरियो ऐं मुंहिंजी मदद कई। ऐं ख़ासि तौर ते ही जेके उहे मूंसां गॾु माण्हू जेके सफ़ा झुगियुनि में रहनि था,